लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं मिस्टर मुर्तज़ा सोलंकी मीडिया मैन ऐं अॻूणो वफ़ाक़ी निगरान वज़ीर उन सां जारी आहिनि ऐं 15 साल अमेरिका में रहण खां पोइ जनाब मुर्तज़ा सोलंकी हाणे पाकिस्तान आयो ऐं 2008 में चूंडूं थियूं। चूंडुनि खां पोइ हिन जो हिकिड़ो नओं रोल नओं किरदारु शुरू थो थिए। अचो त साणसि ॻाल्हायूं। मुर्तज़ा पोइ तव्हां हिते कंहिंजे चवण ते वापसि थियो? जी उहो हवालो ॾियो भला। बसि उहो इहो ई हो त जॾहिं मार्च 2008 में पीपल्स पार्टी हुकूमत ठाही, ज़रदारी साहब अञा सदर न थियो त यूसुफ रज़ा गिलानी उन वक़्तु जेको आहे उहो ज़रदारी साहब नियापो मोकिलियो त भई यादि कर तो वादो कयो त बीबी सां त मां वापसि वेंदसि त तूं ईंदे त तूं वादो पूरो कर। क्या हुआ तेरा वादा? पोइ वरी मां आयुसि मई 2008 में वॉइस ऑफ अमेरिका जी तरफ़ां इंटरव्यू करणु ज़रदारी इन जो गिलानी साहब जो प्राइम मिनिस्टर। सो मूं इंटरव्यू मुकमल कयो त शेरी रहमान जेको आहे उहो इंफॉर्मेशन मिनिस्ट्री उन ॿाह मूं झले गिलानी साहब वटि वठी वई, चई त हाणे तूं इंटरव्यू करेसि। अच्छा। सो पोइ उन्हनि इहो ई चयो त भई तो कमिट कयो सो तोखे अचणु घुरिजे। त मां इंटरव्यू करे ऐं एयरपोर्ट वञा पियो त उहो अंसार अब्बासी जी फ़ोन आई त वाह तुंहिंजो त नोटिफिकेशन निकिरी वियो आहे इस्टेब्लिशमेंट डिवीज़न तरफ़ों डायरेक्टर जनरल रेडियो पाकिस्तान। अच्छा माशाअल्लाह। बाद में मां डीजी वो कहिड़ो 21 ग्रेड आहे? 22 ही हुयो स्पेशल ग्रेड जंहिंखे हू ख़ासि हुनजो नालो आहे त उहो उन में हिकिड़ो स्पेशल ग्रेड में इट्स इक्वलेंट टू 22 ग्रेड। त पोइ मां वापसि वञी वियो उतां इस्तीफ़ा ॾिनी ऐं सामान जेको आहे उहो पैक करे जून में मां 15 जून ते आयुसि। 16 जून ते मूं टेक ओवर कयो डायरेक्टर जनरल रेडियो पाकिस्तान। ऐं ज़ेडे बुखारी खां पोइ लॉन्गेस्ट टेन्योर मुंहिंजो हुयो। अच्छा। 11 साल हुयो ज़ेडे बुखारी जेको पहिरियों डायरेक्टर जनरल ऐं 5 साल मुसलसल जून 2008 खां मई 2013 ताईं। सो इहो हिकिड़ो वॾो तजुर्बो हुयो। उहो ज़मानो हुयो जो रेडियो पाकिस्तान जा जेके 32 ब्रॉडकास्टिंग हाउस आहिनि सॼे मुल्क में, उहे पाण में हिक ॿिए सां जेको कनेक्ट कंदा हुआ उहो कंदा हुआ। उहो सेकेंड वर्ल्ड वार जे ज़माने जा जेके क्रैंक फ़ोन्स आहिनि उन्हनि सां। मां पहिरियों माण्हू हो जंहिं हिते सैटेलाइट स्टेशन लॻाई ऐं सब स्टेशन्स कनेक्ट थिया सैटेलाइट जे थ्रू। वेबसाइट कोन हुई रेडियो पाकिस्तान जी, उहा मूं लॉन्च कई बायलिंगुअल उर्दू ऐं इंग्लिश जी। सोशल मीडिया रेडियो पाकिस्तान जी मूं शुरू कराई, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब चैनल। DSN जी पहिरीं जेका रोल आउट करी त किथां जेको आहे उहो इंटरव्यू लाइव सैटेलाइट लाइव कोई 28 लख मिनट रेडियो पाकिस्तान जी हिकिड़ी नायाब ऑडियो टेप्स ते हुयो। हिलरी क्लिंटन हुई सेक्रेटरी, उन्हनि आयल ही पाकिस्तान में, उन सां ॻाल्हि ॿोल थी। USAID वारनि उन्हनि कोई $1.5 मिलियन $15 लख उहे ॾिना ऐं उन्हनि पाण ई डिजिटाइज़ कराए ॾिनो। काफ़ी कोशिशि कई त हिकिड़ो डायनासॉर दौर जो जेको ब्रॉडकास्टर आहे उनखे हिकिड़ो मॉडर्न ब्रॉडकास्टर जे तौर ते आणिजे। मां तव्हांजे फर्ज़ ते अञा पोइ थो ॻाल्हायां। इहो असां डायनासॉर दौर में रहणु छो था चाहियूं?
उनजे पुठियों माइंड सेट छा आहे? ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकु त शाइर चयो न, इतने मानूस सयाद से हो गए अब रिहाई मिलेगी तो मर जाएंगे। त हिकिड़ो कल्चर ऑफ लिविंग इन द बैकवर्डनेस, उनजो माण्हू आदी थी थो वञे त उन मां ॿाहिरि निकिरणु नथो चाहे। प्लस कुझु माण्हू, कुझु ग्रोह, उन्हनि जा मफ़ाद इन में आहिनि त पसमानदगी रहे, मॉडर्निटी में न वञिजे। उन मां हू ख़ौफ़ महसूसु कनि था, उन्हनि जे मफ़ादनि खे नुक़सानु पहुचे थो। But they feel themselves threatened being there as modern. हा, मूंखे यादि आहे त मां जॾहिं पहिरें ॾींहुं वियुसि, टेक ओवर कयो एज़ डायरेक्टर जनरल, त मूं पंहिंजे स्टाफ खां पुछियो त कंप्यूटर किथे आहे? DG जो कंप्यूटर? मूं चयो जी उहो त तव्हांजे सेक्रेटरी वटि आहे। जो DG जो कंप्यूटर सेक्रेटरी वटि छो हूंदो? मुंहिंजो कंप्यूटर त मूं वटि हुजे न, उहो मां पाण ऑपरेट कंदुसि न। सो दैट्स द थिंकिंग। त बिल्डिंग आहे, उन में जेकॾहिं 2 लिफ्ट आहिनि त जेका सभ खां सुठी लिफ्ट आहे उहा सिर्फ़ु DG इस्तेमालु कंदो। उहो ॾींहं में जेको आहे उहो हिकु, इहो अॼु बि कल्चर आहे वफ़ाक़ी काफ़ी इदारनि में। उहो त मूं पंहिंजे इदारे में त पाण ख़तमु करायो, लिखी माण्हुनि खे जेको आहे उहो वरी मुश्किल सां। हेराए वत हेॾे अचो, हा, बाटा की दुकान इधर है। सो इहो हिकिड़ी कॉलोनियल हिकिड़ो कल्चर आहे उनजो। हा, पोइ तव्हां जॾहिं आया आहियो बीइंग DG, तॾहिं रेडियो पाकिस्तान वटि FM सिस्टम कहिड़ो आहे? हुयो उन वक़्तु, पर मूंखे यादि आहे त कोई 22 FM ट्रांसमीटर असांजे बेसमेंट में पिया कई सालनि खां, जेके हुननि लॻाया कोन, जेके हुननि घुराया इहो ख़राबु पिया थियनि, उन्हनि जी वारंटी ख़तमु थियण वारी। त मूं उन वक़्तु FM 93 जो हिकिड़ो नओं नेटवर्क जेको शुरू करायो, वरी चीनियुनि सां ॻाल्हि ॿोल करे उन्हनि जो हिकिड़ो दोस्ती नेटवर्क, उहे कराची, लाहौर, इस्लामाबाद शुरू करायो। अहिड़े नमूने सां वॉइस ऑफ अमेरिका जा कुझु प्रोग्राम्स जेके आहिनि असां रीब्रॉडकास्ट कया, जंहिंसां काफ़ी फाइनेंशियल फ़ाइदो हो, लखें डॉलर्स जेके आहिनि से। चाइना रेडियो इंटरनेशनल सां उन्हनि जा प्रोग्राम्स, उहे ट्रेनिंग प्रोग्राम्स, माण्हू असां चाइना मोकिलिया चीनी जे ख़र्च ते, जर्मनी मोकिलिया। सो हिकिड़ी जेका कैपेसिटी बिल्डिंग आहे, ऐं जेके इंटरनेशनल ब्रॉडकास्टर्स आहिनि, जीअं ABU आहे, एशिया पैसिफिक ब्रॉडकास्टिंग यूनियन ABU, ऐं AIBD, एशिया पैसिफिक इंस्टीट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेवलपमेंट, जंहिंजा हर साल पैसा ॾींदा आहिनि, पर उनजी एक्टिविटीज़ में को हिसो न हो। मां पहिरियों पाकिस्तानी हुयुसि जेको इन्हनि ॿिन्ही इदारनि जो सरबराह इलेक्ट थियुसि। प्रेसिडेंट एशिया पैसिफिक ब्रॉडकास्टिंग यूनियन, चेयरमैन एशिया पैसिफिक इंस्टीट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेवलपमेंट। सो उन्हनि जा रिसोर्सिस इस्तेमालु कया कैपेसिटी बिल्डिंग जे लाइ ऐं ट्रेनिंग्स जे लाइ। जेके बाबूज़ आहिनि उन्हनि जूं त हिन में कमनि में को दिलचस्पी हूंदी कोन्हे, त बसि उहे त ईअं त रिटायरमेंट खां पोइ छा कहिड़ा पर्क्स प्रिविलेजिस आहिनि। असांजो इहो त हिकिड़ी लेगेसी हुजे त तव्हां वेंदव त पुठियों छा छॾे वेंदव। तव्हां अपडेट त कयो सॼो सिस्टम, नओं बि कयव ऐं लेटेस्ट बि आंदव, माना उहो पुराणी जंग अज़ीम जे बदिरां नई ॻाल्हि आंदी तव्हां। त जे ऑफिसरनि खे छॾिजे त बाक़ी हेठि जेको स्टाफ हो, हाउ डिड दे रिसीव यूअर एफर्ट? वॾे पैमाने ते उन्हनि उनखे आदर भाव कयो उनजो। अच्छा। अॼु बि जेकॾहिं तव्हां रेडियो पाकिस्तान जे कंहिं ब्रॉडकास्टिंग हाउस में जेके वर्कर्स आहिनि, प्रोड्यूसर्स आहिनि, न्यूज़ कास्टर्स आहिनि, उन्हनि खां पुछंदो, माली, ड्राइवर, गार्ड्स, उहे तव्हांखे ॿुधाईंदा त कीअं उन दौर में असां हिनखे हलायो। यूनियन बि न हुई रेडियो में। यूनियन बि मूं पाण चयो माण्हुनि खे त भई ठाहियो यूनियन। पहिरियों भेरो बोर्ड जे मीटिंग में असां चयो त यूनियन जो नुमाइंदो हिते वेही, असां कहिड़ी
साज़िश त नथा कयूं अचो त चेक आओ फ़ैसिला सिस्टम साझी हुजे। कयूं हा हम्म, सो इन करे रेडियो में जेके माण्हू आहिनि उन्हनि जो अॼु ताईं जेको आहे उहो हिकिड़ो पॉज़िटिव टीवी सुधारी तव्हां? न न, उहा तव्हांजे डोमेन में न ई छा, या तव्हां को वधियल ई चढ़ियल ई? न टीवी त हिकिड़ी कॉर्पोरेशन आहे उनजो MD ॿियो का जेकॾहिं मां मुस्तक़िल को वज़ीर हुजां या MD हुजां त मां को प्लान ॾियां न, पर स्टेट इंटरफेरेंस त आहे न, असां त आहे उन आहे। में पॉजिटिवली बि त रोल प्ले करे सघिजे। हा पर जेकॾहिं तव्हांजो इशारो केयरटेकर पीरियड जो आहे त उहो न, उहो त पोइ थो अचे। हा हा, पर PTV सां त मुंहिंजो डायरेक्टली को उते ताल्लुक़ु न हूंदो। हा, पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे, उहा मां तव्हांखे यादि थो करायां। उहा हीअ हुई त तव्हांजे DGशिप वारे दौर में ख़ुदि रेडियो ऐं PTV जो नेक्सस वधियो हो, हा ताल्लुकात उहे काफ़ी बहितर थिया हुआ। कुझु शयूं मां PTV जे बोर्ड ते हुउसि पर आई वॉज वन ऑफ द मेंबर्स। पर PTV जो पंहिंजो हिकिड़ो कल्चर आहे। सिंध केतिरी हुई रेडियो में? सिंध काफ़ी हुई। तोखां अवल? मूंखां अवल मुंहिंजे ख़्याल में असांजो जेको नावल निगार ऐं शाइर शेख साहब जेको सलीम न आगा सलीम शेख साहब न, आगा आगा हा, आगा ख़ालिद सलीम। आगा ख़ालिद सलीम उहो उन वक़्तु बि अवांजो हुयो हैदराबाद में। हा, नसीर मिर्ज़ा खे त मूं कोशिशि बि कई, उहो क्वालिफाई बि करे पियो त उहो डायरेक्टर प्रोग्राम जे तौर ते अचे, पर उहो सिंधी माण्हू जेको आहे उहो हैदराबाद छॾण लाइ तयारु न हो। पर उनजो तमामु वॾो रोल हो। जेके सराइकी इलाइक़े जा जेके माण्हू उन्हनि जो वॾो रोल हुयो। ख़ुर्शीद मलिक उहो पहिरियों सराइकी हो जेको डायरेक्टर जनरल थियो मुंहिंजे वञण खां पोइ। हींअर बि जेको डायरेक्टर जनरल आहे रेडियो जो सईद शेख, उहो सराइकी आहे। सो शुरू में त तव्हांखे ख़बर आहे त केरु केरु कहिड़े क़िस्म जा माण्हू रहिया आहिनि। हिकिड़ो बंगाली हुयो हिफ़ाज़ुर रहमान, उन मिसकिन खे त जेको आहे उहो सिर्फ़ु इन करे कढियो वियो जो उहो बंगाली हो। 71 जी जंग खां थोरो अॻु में उन जी जॻह ते आयो हुयो इजलाल हैदर ज़ैदी। जॾहिं मार्शल लॉ लॻो 5 जुलाई 1977 ते, त उन वक़्तु इजलाल हैदर ज़ैदी डायरेक्टर जनरल हुयो रेडियो पाकिस्तान जो। इहो उहो दौर हो जे अमर जलील बि रेडियो पाकिस्तान में हुयो, इस्लामाबाद। हा, बल्कि अमर जलील खे जेको रेडियो मां कढियो वियो उन ई दौर में कढियो वियो, फायर कयो उन खे। नसरीन अंजुम भट्टी उन खे, मुंहिंजे ख़्याल में ज़ेबा अकली हुई उन खे हैदराबाद। ज़ेबा अकली असांजे दोस्त जो नानो अथव, जावेद सुमिरो जो। हा हा। अच्छा, मुर्तज़ा साहब मूंखे ॿुधायो त हाणे बदिलियल ज़माननि में हाणे जाइज़ो पेश कयो त रेडियो केतिरो ज़रूरी आहे? रेडियो तमामु ज़रूरी आहे। रेडियो हिकिड़ो पस मंज़र जो मीडियम आहे, अकम्पनिंग मीडियम जेको गॾु हले तव्हां सां। ॿियो को बि अहिड़ो मीडियम न आहे। TV या वीडियो स्क्रीन ते तव्हां ग्लूड आहे, तव्हां ॿियो को कमु नथा करे सघो। रेडियो जेको आहे उहो तव्हां सां गॾु हलंदो, जिते बि हुजो, गाॾीअ में हुजो, दफ़्तर में हुजो, शावर में हुजो, बाथरूम में हुजो, किथे बि हुजो, फसल में हुजो, फैक्ट्री में हुजो। इन करे दुनिया में किथे बि रेडियो ख़तमु न आहे थियो। टेक्नोलॉजी उन जी ज़रूरु तब्दील थींदी, अपडेशन थींदी। हा,
ज़ाहिर आहे कंहिं ज़माने में जॾहिं असां नंढा हुआसीं त जेको रेडियो हो उन जी जेके पुराणा जेके टीवी आहिनि उन्हनि जे साइज़ जो रेडियो 7 बैंड रेडिया हा, जेके हा। हा ऐं उन जी जेका एंटेना आहे उहो छित ते जेको आहे उहो लॻाइणी लॻाइणी पवंदी। पवंदी। हा हाणे त जेको आहे उहो रेडियो जेको आहे तव्हांजे हिन डिवाइस जे अंदरि अची वेंदो, रेडियो बि आहे। बल्कि सॼी दुनिया जा रेडियो इन में। हा, सो ख़ासि करे जेको डिजिटल रेडियो आहे जेको गाॾियुनि में लॻी रहियो आहे, उहो उन जे अंदरि तव्हां एमरजेंसी जेके पैगाम रसानी आहे, टेक्स्ट वग़ैरह उहे बि अची सघनि था। यूरोप में ऐं ॿियनि हंधनि ते हींअर डिजिटल ब्रॉडकास्ट आहे जंहिंजो सिग्नल बि वधीक बहितरु आहे ऐं उन में ॿियो घणो कुझु मुमकिन आहे जेको पुराणे रेडियो में ट्रांजिस्टर वारो या बैटरी वारो उन जे बजाए। पर जीअं अख़बारूं काग़ज़ वारियूं ख़तमु थी वियूं आहिनि ऐं डिजिटल अख़बारूं मौजूदु आहिनि, त जीअं अख़बार न आहे मुई तीअं रेडियो बि न मरंदो। अवांजे ही रेडियो ते मां अञा हिकिड़ो सवाल ही पुछण पे चाहियो, हू सवाल त आख़िर में पुछियो आहे त ही जेके आहिनि तव्हां डीजी रहियो, अवांजी रीच छा हुई FM जे ठहणनि खां पोइ? बूस्टर बि लॻायो, सेंसिटिव वॾनि शहरनि में त FM काफ़ी शहर खे कवर करे थो। मीडियम वेव जेको आहे उहो आहे ॿहिराड़ियुनि जे लाइ ऐं दूर दराज़ इलाइक़नि जे लाइ। रेडियो जा जेके पुराणा मीडियम वेव ट्रांसमीटर आहिनि उहे त काफ़ी ख़तमु थी विया। मुंहिंजे दौर में 100 किलोवाट जो हिकिड़ो ट्रांसमीटर हैदराबाद में लॻो, हिकिड़ो लाड़काणे में लॻो, हिकिड़ो तुर्बत में लॻो। त उहे त ऑपरेशनल आहिनि। साॻे वक़्तु मूं हिकिड़ी कोशिशि करे अमरीकियुनि खां हिकिड़ो 400 किलोवाट जो ट्रांसमीटर पेशावर में लॻारायो, 100 किलोवाट जो लॻारायो देरा इस्माइल ख़ान में, ऐं 500 किलोवाट जो जापान खां वठी इस्लामाबाद में लॻारायो। त हर ट्रांसमीटर जी पंहिंजी हिकिड़ी रेंज आहे। पर हींअर ज़रूरत आहे त इहो पूरो सिस्टम तब्दील करे डिजिटल ब्रॉडकास्टिंग सिस्टम जेको आहे उन ते वञिजे। कॉम्पिटेंसी एफिशिएंसी वाइज़ कहिड़ो सूबो वधीक बहितरु आहे ब्रॉडकास्टिंग जे, सरकारी ब्रॉडकास्टिंग? ब्रॉडकास्टिंग में हिकु त आहे टेक्निकल कमु, ट्रांसमीटर्स जो ऐं उन में तव्हांखे इंजीनियर कुझु सिंध में बि आहिनि, पंजाब में वधीक आहिनि, ऐं 3 नंबर ते ख़ैबर पख्तूनख्वा में। पर जेसिताईं ब्रॉडकास्टर्स जो ताल्लुक़ु आहे उन में मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध ऐं पंजाब तक़रीबन बराबरि जो मुक़ाबिलो आहे। पर तव्हांखे ख़ैबर पख्तूनख्वा में सुठा ब्रॉडकास्टर्स जेके से मिलंदा, लिखण पढ़ण वारो जेको कमु आहे उहे तक़रीबन सॼे मुल्क में बहितरु आहिनि। पर सिंध ऐं पंजाब, सिंध जी जेका ख़ुसूसियत इहा आहे, हिकु त पंहिंजी ॿोलीअ जे हवाले सां बि काफ़ी तजुर्बेकार माण्हू आहिनि, पर उर्दू जेके उर्दू स्पीकिंग माण्हू सभ खां वधीक सिंध में आहिनि। त इन करे बि जेको आहे तव्हांखे काफ़ी पुराणा जेके ब्रॉडकास्टर्स उहे सिंध मां ई मिलंदा, उर्दू स्पीकिंग। हिकिड़ी नंढड़ी साई वठूं त पोइ हाणे 2013 मई 2013 खां पोइ पंहिंजो सफ़र कीअं हलियो, इन ते आख़िरी ॻाल्हायूं। नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं जनाब मुर्तज़ा सोलंकी सां जारी आहिनि ऐं हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ पाण साईं सां अॻिते ॻाल्हायूं था त 2013 में ब्रॉडकास्टिंग जे सरकारी शोबे खां पोइ जनाब मुर्तज़ा सोलंकी छा